लाड़काना के गवर्नमेंट बेगम नसरत भुट्टो गर्ल्स कॉलेज में साइंस फेस्टिवल का इनेकाद किया गया। फेस्टिवल में लाड़काना ज़िला भर के मुख्तलिफ स्कूलों से ताल्लुक़ रखने वाले तालिबात ने अपने ज़हनी सलाहियतों का मुज़ाहरा किया। फेस्टिवल में तालिबात ने अपने हाथ से तैयार की गई मुख्तलिफ इक़साम के साइंसी मॉडल रखे जो हाज़रीन के तवज्जो का मरकज़ थे। ये जो आज कमिश्नर साहब ने ये प्रोग्राम अरेंज किया है, पूरी डिवीज़न का प्रोग्राम है, ये फेस्टिवल है स्टीम का, और हमारे स्कूल ने क्रिएटर हाई स्कूल सिस्टम लाड़काना ने भी आज इस प्रोग्राम में हिस्सा लिया और हमने 4-5 मॉडल ठाए। 2 तो मैथमेटिक्स के थे और बहुत इंटरेस्टिंग थे, और एक साइंस का था किडनी का। और हमने ये देखा कि जो भी स्कूल थे उन्होंने सब ने अच्छे मॉडल्स बनाए हैं, और ये हमारा मॉडल भी है। और हमारे ख्याल में बच्चों ने बहुत कुछ सीखा है आज के प्रोग्राम में। इंदा शागिर्द ने साइंस एग्जीबिशन है 2024 इंदा मुख्तलिफ जो शागिर्द प्राइमरी लेवल हाई लेवल सेकेंडरी लेवल स्कूल हमारे इंदा बड़ी स्टॉल जरा हमारे स्टॉल साइंस आर्ट्स मुंसलिक हमारा बेहतरीन जो शागिर्द रे मई पुठी पास जो स्टॉल माना की ठीक बेहतरीन नमूने जो हमें है कि स्टॉल ठार वरी हमें सभी क्रेडिट हमारे उस्ताद साहब रोगे हमारे हेड मिस्टर प्रिंसिपल रोगे जो तमाम बेहतरीन नमूने हमारे साथ मेहनत करे इच्छा चुकाएंगे स्टॉल ठार पर हिनन प्राइमरी जे ॿारनि गवर्नमेंट जे ॿारनि पब्लिक सेक्टर जे ॿारनि जेके ऑलरेडी डिप्राइव्ड हूंदा आहिनि उन्हनि इहो साबित कयो आहे त हू कंहिं बि मामले में कंहिंखां बि पोइ ते उन्हनि खे हुननि वटि बि टैलेंट आहे। जेकॾहिं का कमी ऐं कोताही आहे त उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु प्लेटफॉर्म जी आहे। हाणे इन मां हिकिड़ी ख़ुशाइनि ॻाल्हि इहा आहे त इहो प्राइमरी ॿार जेको हिते परफॉर्म करे रहियो आहे, जे हिन प्रोजेक्ट्स ठाहिया आहिनि उन्हनि जी तव्हां प्रेज़ेंटेशन बि ॾिसो, इहो ॿार अॻिते हली मुस्तक़बिल जा जेके मेमार आहिनि उहे आहिनि। स्कूल और कॉलेज में ऐसी साइंसी फेस्टिवल के इनेकाद से जहां तालिबात की हौसला अफजाई होती है वहां उनके साथ तालिबात की ज़हनी सलाहियत भी खुलकर सामने आती है जो आगे चलकर बढ़कर साइंसदान हैं। किस्म जा इवेंट्स थियणु खपनि। इन सां ॿारनि जी जेका मेंटल हेल्थ आहे उहा वधे थी, उन्हनि में क्रिएटिविटी पैदा थिए थी, ऐं यकीनन इहे ई ॿार आहिनि जेके वरी पोइ अॻिते हली सुठा साइंसदान साबित थींदा, सुठा आर्टिस्ट, सुठा इंजीनियर साबित थींदा। ऐं इहा हिकिड़ी ख़ुशि स्टेप आहे जेको थियणु खपे। त हीउ जेको प्रोग्राम एक्चुअली कयो वियो आहे त ॿारनि जो जेको आहे कॉन्फिडेंस बूस्टअप थिए, स्किल डेवलप थिए उन्हनि जी, ऐं ॿार जेके आहिनि कंहिं बि इवेंट खे फेस करण लाइ तयारु आहिनि। अॼु तव्हांखे ॿुधाईंदे असां ख़ुशी फील था कयूं त ॾिसो प्राइमरी जा ॿार अॼु जेके आहिनि कॉलेज साइड जे ॿारनि सां अची हिते कुले में मिलाए बीठा आहिनि। इहा असांजे लाइ वॾी जेका इंकरेजमेंट आहे ऐं असांजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे त असांजा प्राइमरी जा ॿार हाणे कुझु करे सघनि था। इनका कहना है कि ये फेस्टिवल प्राइमरी सतह पर पहली बार मनाया जा रहा है। अगर ये फेस्टिवल हर साल मनाया जाए तो यहाँ के बच्चों में शऊर और भी बढ़ेगा। कैमरामैन शहरियार रोडो के साथ निसार लोअर, वैष्ट टीवी न्यूज़, लाड़काना।